सखर सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ज़िलनि में बरसात तबाही मचाए छॾी आहे। सखर में बरसात जो गुज़िरियल 77 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो, जिते 24 कलाकनि दौरान 4 स्पेल्स में 26.3 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। बरसात दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 24 ॼणा ज़ख़्मी, जॾहिं त 42 घर मुकमल तौर ते तबाह थी विया। सखर में पियल तूफ़ानी बरसात खे बंदि थिए केतिरा ई कलाक गुज़री चुका आहिनि, पर उन खां पोइ बरसात जो पाणी निकाल करण जो कमु जारी आहे। मक़ामी इंतिज़ामिया ॿुधायो आहे त सखर में गुज़िरियल 36 कलाकनि दौरान रिकॉर्ड तोड़ बरसात पई आहे। डिप्टी कमिश्नर मूजिबि 2 ॾींहं जी बरसात दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 24 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। बरसात सबबि 42 घर तबाह थी विया आहिनि, जिते 5 घरनि खे थोरो नुक़सानु पहुतो आहे। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में करंट लॻण सबबि 5 जानवर मरी विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।